अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हल छा त ख़ल्क़ आई आहे साईं, माशाअल्लाह। परे परे ताईं माण्हू नज़र था अचनि ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे, सोशल डिस्टेंस सां वेठा आहिनि। इन में लॻे थो त माण्हू तमामु घणा आया आहिनि, माशाअल्लाह। इहो आख़िर में होए कंहिं कयो? तव्हां कयो न। मां लॻो तार आहियो त आवाज़ ई न आहे इहो, छो जो हिननि जो आवाज़ु जानदार आवाज़ु हूंदो आहे, लॻंदो आहे बाक़ाइदे कोई माण्हू करे थो। त मौजूद हाज़रीन, लाफ्टर हाउस में मां आहियां सोराब सूमरो ऐं लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि। माशाअल्लाह सां अॼु लाफ्टर हाउस शो में तमामु बहितरीनु असां वटि गेस्ट अचनि पिया। ऐं चाचा गामण, माशाअल्लाह अॼु तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। हा बिल्कुलु, छो जो हिकु ॿिनि एपिसोड में तव्हां न हुयो त थोरो असां तव्हांखे कमी महसूसु थी। मां इंशाअल्लाह हाणे महिमाननि तां कचहरी कंदासीं। हा कचहरी कंदासीं बिल्कुलु। ऐं जीअं तव्हांजो मथो गोल आहे माशाअल्लाह, ईअं दुनिया बि गोल आहे। ऐं मां साबित करे सघां थो त दुनिया गोल आहे। तव्हां पुछंदव त कीअं? हा उहो ईअं त जीअं तव्हांखे ख़बर आहे त कूओ जेको आहे उहो ॿिलीअ खां टिजंदो आहे। कूओ ॿिलीअ खां छा थियो? मुझो ज़िक्र तो करी है। तूं कूओ आहे? पखी मां पखी आ पखी। तूं पखी आहे न, पोइ होॾे वेह न वञी पंहिंजी दुकान ते। कूओ जेको आहे उहो ॿिलीअ खां टिजंदो आहे ऐं ॿिली जेका आहे उहा कुते खां टिजंदी आहे। ऐं कुतो जेको आहे वरी माण्हूअ खां टिजंदो आहे ऐं माण्हू जेको आहे उहो वरी ज़ाल खां टिजंदो आहे ऐं ज़ाल वरी कूए खां टिजंदी आहे। साबित थी वियो दुनिया गोल आहे। दुनिया गोल आहे न। माशाअल्लाह 71 साल लॻा अटे खे 35 रुपया किलो थियण ते। ऐं माशाअल्लाह असांजे वज़ीर आज़म साहिबु अचण सां 2 सालनि में 35 मां 70 रुपए किलो करे छॾियो अटो। इनखे चइबो आहे तब्दीली जो सफ़र। पुट चई थो जी बा हिनखे चयो इहो गोदा ढके घरनि में प्रोग्राम हलंदो आहे। ऐं हूअं बि शादियुनि में वरी पोइ मिटनि माइटनि खे परचाइबो बि आहे त जेके रुठल हूंदा आहिनि। पर शादियुनि में रुठल माइटनि खे परचाइण मां ऐं ईअं लॻंदो आहे मूंखे त ताराज़ीअ में ॼण ज़िंदा ॾेॾर था तोरियूं, हिकिड़े खे रखो त ॿियो टपो ॾेई भॼी वेंदो आहे। अक्सर ईअं थींदो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे साईं त हर माण्हूअ खे सोबत जो असरु थींदो आहे। ईअं ई हिकिड़ी राति हिकिड़ो मच्छर राति जो अची करे पंहिंजी घरवारी खे चवणु लॻो, मां तुंहिंजे लाइ खून जा ड्रम भरे छॾींदुसि। हुन त चुप करे सुम्ही पओ, राति थी वई आहे। न मां तुंहिंजे लाइ शींहं जो शिकार कंदुसि। हुन त चुप करे सुम्ही पओ, रुबरू पादर खाईंदे। वरी मच्छर चयो, न मां तुंहिंजे लाइ सोन जो महल ठाराईंदुसि। हुन चयोसि, मां तोखे केतिरा भेरा चयो आहे त इमरान ख़ान खे चक करण खां पोइ सिधो घर न ईंदो कर। हा सही आहे। छा दिलि सां ॻाल्हि लॻी, देरि सां सम्झो। त मुंहिंजे ख़्याल में महिमाननि खे घुरायूं ज़रूरु साईं। तमामु बहितरीनु असांजो जेको पहिरियों गेस्ट आहे सीनियर आर्टिस्ट। अच्छा 30 साल उनखे थिया आहिनि हिन फील्ड में। वाह, अञा जीअरो आहे पोइ 30 सालनि खां मुसलसल कमु कंदो पियो, पर अञा ताईं बि अहिड़ो ई आहे जीअं पहिरियां हुयो। 30 साल पहिरियां तमामु घणा उन्हनि ड्रामा कया, शोज़ बि कया ऐं वर्सटाइल एक्टर बि आहे। अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे एजाज़ बुरड़ो। अस्सलाम वालेकुम। बार ॿियो केरु ख़ुशि? एजाज़ बुरड़ो। अच्छा इहो आहे, इहो सीनियर आर्टिस्ट आहे असांजो। हे साईं होटल खोलियो आहे कार्नर ते हिननि दोस्तनि। जी साईं मिड़ई इहो कॾहिं कॾहिं खणी ईंदा अथनि म्यूनिसिपल वारा होटल छपड़ो पटे करे। होॾां वरी पखी पंचर वारो बि आहे। मूंखे वरी सोराब लॻे ईअं थो जीअं ऑडियंस मां न माण्हू विहारबो आहे, ईअं गेस्ट वेठो आहे। बाबा ऑडियंस बि असांजा महिमान आहिनि, हेॾां बि जेके वेठा आहिनि उहे बि असांजा महिमान आहिनि। अच्छा मुंहिंजे घर जी लाफ्टर हाउस में ईंदा रहंदा आहिनि महिमान। वरी छा थियो? हिनखे मां सुञाणियां। हाँ हे हो न चौंकनि ते बि हीअं कंदो आहे। तू छा ट्रैफिक पुलिस एहलकार समझो है? न बाबा कीअं समझी?
पैंट जो अच्छी अथसि। त ख़्याल सां ॻाल्हाए, ट्रैफिक पुलिस में न आहे पर पुलिस में अथई, इहो ख़्यालु कजांइ। कहिड़ी बि पुलिस में आहे उहा पोइ ख़बर पवंदी जॾहिं तो मां चर्स निकिरंदो। जी, त असां वटि ॿी जेका गेस्ट आहे तमामु ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक आहे, नई टही जी उभरंदड़ सिंगर आहे, अवां जी भरपूर तालियूं घुराईंदासीं। लाफ्टर हाउस शो में अची रही आहे गुलनाज़ लतीफ़ी। वाह, छा थियो, हैंग छो थी वएं? बस सुभाणे अलाह ऐं तारीफ़ कजे अलाह जी। बस काथे किना काथे सोना। वाह। लाफ्टर हाउस शो में तव्हांखे भलीकार चऊं था। एजाज़ बुरोड़ो साहब, छा मसरूफ़ियातियूं आहिनि अॼुकल्ह, किथे मसरूफ़ आहियो? साईं बसि कुझु अर्सो बीमार रहियुसि, ख़बर पई को पथरी हुई गुर्दे में। हा, पोइ हिकिड़ो सीरियल कयां पियो मक़ामी चैनल जो, उहो अधु में छॾिणो पियो। अच्छा अच्छा। पोइ हिन पथरी मूंखे तड़पाए छॾियो, पोइ जॾहिं इलाजु थियो त मक़ामी चैनल जो कोई सीरियल पिया कयो, पाड़े जो चैनल हुयो छा को? न इहो पंहिंजो KTN। अच्छा अच्छा, पंहिंजो ई चैनल थियो? हा, पंहिंजो ई थियो। पथरी कीअं आयो अंदरि? ख़बर न पई। ख़बर त हूंदी आहे न, पथरी जो आई न, हिन कीअं ख़बर पई तव्हांखे पथरी आहे? एक्सरे में अची वेंदी आहे नज़र। अच्छा। हा, छो तव्हांखे आहे छा? न, मां ईअं लॻे, मूंखे ईअं लॻे थो इंजीनियर आहे, टकियूं बकियूं लाहींदो आहे न पथर जो, हुन मां पथर वियो त वात में। ख़राब है, हिनखे बि पथरी थी पुछे। हिनखे बि आहे मूंखे लॻे। हिनखे छा में? हा, छा में पथरी? साईं मूंखे पिते में पथरी। पोइ कढाए छॾी पितो? न, पथरी कढाए छॾी। न पितो कढाई। पितो ई कढाए छॾियो? पितो कढाई। पितो ई कढाए छॾियो। हिनखे चइबो अथव बेपितो माण्हू। पाण बेपितो आहे, ॿियनि खे बि ईअं ई थो सम्झे। बाबा उन्हनि खे पथरी हाणे माशाल्लाह निकिरी वई आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, महिमान हूंदा आहिनि सुहिणा, ख़ूबसूरत, फ्रेश, ख़ुशबू वारा, हे ईअं छो थो लॻे ट्रक तां लथो आहे? हा, मेहरान तां लथो आहियां, मेहरान में ट्रक में को फ़र्क़ु आहे? न न, अहिड़ी ॻाल्हि न, ख़ूबसूरत महिमान बि आहिनि। ख़ूबसूरत बि आहिनि। गुलनाज़ लतीफ़ी आहे असां वटि, नई टही जी उभरंदड़ सिंगर आहे गुलनाज़ लतीफ़ी। साईं खे चयो त घणो होॾे ॾिसे, उहो ॾिसंदो ई होॾे, चवांसि न चवांसि। गुलनाज़ लतीफ़ी, तव्हांजो तालुक ठटे शहर सां आहे? माशाल्लाह। केतिरो अरसो थियो अथव तव्हांखे हिन सिंगिंग जी फील्ड में? साल हिकिड़ो। साल खनि थियो आहे, माना नवां हाणे आया हुआ? कोई एल्बम वग़ैरह को तव्हांजो आयो या को सॉन्ग अहिड़ो? हा, एल्बम 2 कया आहिनि। हिकु साल में 2 एल्बम? जी माशाल्लाह। पोइ इहा त वॾी ॻाल्हि आहे। स्पीड सुठी आहे। हा, सुठी ॻाल्हि आहे। ऐं साल में हिकिड़ो एल्बम ईंदो आहे त वॾी ॻाल्हि हूंदी आहे। साल में 2 एल्बम आया तव्हांजा। तव्हां खां सुठा सुठा गीत बि ॿुधंदासीं असां लाफ्टर हाउस शो में। एजाज़ बुरोड़ो साहब, PTV ते केरु वठी आयो तव्हांखे? कहिड़ो साल हुयो उहो? सर 1990। हा। अच्छा, 1990। केरु वठी आयो तव्हांखे? तव्हां पाण ई अची वियो? ॾिठो आहे बिल्डिंग ठही पई आहे, PTV जी हलियो मन कमु? न, मूंखे मतिलबु दोस्त हूंदा, फ़नकार अरशद महमूद हूंदो। अच्छा अच्छा। ऐं पंहिंजो असलम भुट्टे सां, असलम भुट्टे सां तव्हां सीनियर? फ़नकारी खां अॻु में ई दोस्ती हुई। अच्छा अच्छा। हू ऐं केसर मूंखां सीनियर हुया। केसर खानदान? हा, त हुन सां दोस्ती हूंदी त पोइ वरी मुंहिंजी असल में तारिक रोड ते गारमेंट जी शॉप हूंदी हुई। अच्छा अच्छा। पोइ हीअ जेके बि हाणे सभु मरूमिन थी विया आहिनि, जीअं फेसबुक जो थी वियो या जीअं समेत सां, पोइ इहे शॉपिंग ते ईंदा हुया त पोइ उन्हनि सां बि दुआ सलाम थी रही। केसर खान सां इहे मूंखे वठी उहे आया। पोइ उन्हनि मुलाक़ात कराई, पोइ उहे अची दुकान ते मुंहिंजी अॼु ताईं पछताइनि था, PTV तबाह लॻी पई आहे। न, उहो जॾहिं आसिफ मुगल खे अवॉर्ड मिलियो न बेस्ट एक्टर, उन खां पोइ PTV वीरान थी वई। त वाहे छा करे छॾियो अथसि? आख़िरी अवॉर्ड ई उनखे ॾिनो। आख़िरी अवॉर्ड जेको आसिफ खे मिलियो, मुगल खे, उहो अदाकारी त न मिलियो। अच्छा। पोइ मंज़ूर कुरैशी जी गाॾी ठाराईंदो रहंदो हो। हा, हुन ते अवॉर्ड मिलियो, उनजो इंचार्ज हुयो। बसि गाते आसिफ गाॾी बीह रही आहे, बाबा साईं बसि तव्हां टैक्सी ते हलिया अचो, मां ॼाणा गाॾी ॼाणे। अच्छा, तव्हांखे अवॉर्ड को मिलियो PTV जो? नॉमिनेशन थी, पर उहा माना नॉमिनेशन ॿुधी करे ई मां घरां इहा कोशिशि कई त वञा ई न त बहितर आहे। अच्छा। पर पोइ गाॾी कोन ठाराई? गाॾी न ठाराई? हा साईं, गाॾी न ठाराई? गाॾी न ठाराई तव्हां? न, गाॾी न। मूं त नॉमिनेशन में मुश्ताक जिसकाणी ऐं पंहिंजो रोशन अता
वाह ऐं एजाज बुरड़ो। तव्हां पक ई मूंखे मिलंदो ई न। हा, मां पको ई न चयो हाणे इहो त फज़ूल आहे, इहा मुंहिंजी या दिलि ख़ुशि कई वई आहे। पोइ वरी कुझु आसिफ़ जहिड़ा दोस्त तसली पिया ॾियनि त नॉमिनेशन बि आहे, अवार्ड आहे, पर तसली थी भई अवार्ड मिलियो कोन। अच्छा, उन दौर में PTV ते कमु सिफ़ारिश ते मिलंदो हो या टैलेंट ते? सर सिफ़ारिश ते। छो तव्हां पाण सिफ़ारिश ते आया? बसि मुंहिंजी दोस्ती थी वई मंज़ूर मक्सी सां। पोइ मूंखे माना जहिड़े क़िस्म जो कैरेक्टर मूंखे ॾिनो वियो, कहिड़े क़िस्म जो ओड़े पाए जो मां एक्टर हुस कोन। कहिड़ो कैरेक्टर हिते नथा ॿुधाए सघो? न, ॿुधाइण जो मतिलबु न आहे, मतिलबु कैरेक्टर वॾो हुयो। अच्छा अच्छा, जेको माना मुंहिंजी औकात खां मथे हुयो। नए हिकिड़े माण्हूअ खे वॾो कैरेक्टर मिलियो। हा, त पोइ उते ख़बर पइजी वई अच्छा, त माना हिते कमु सिफ़ारिश ते आहे। ऐं बेसिकली हाणे जीअं मिसाल मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां PTV जे दौर में न आयो, ठीकु आहे। हाणे टैलेंट आहे, PTV जो फ़र्ज़ु आहे त हू बि तव्हां वांगुरु ऑडिशन्स रखे, आर्टिस्ट सिंध मां ॻोल्हे, सिंध में वॾो टैलेंट पियो आहे। ॾिसो, अगरि टैलेंट आहे त माण्हू यूट्यूब मां बि निकिरी थो अचे, बिल्कुलु सोशल मीडिया दौर ठीकु। पर PTV ईअं माना हिकिड़ो हाणे कुझु दोस्त मुंहिंजा तव्हांजो प्रोग्राम तक़रीबन ॾिठो थो वञे, जी जी, त उहे ॾिसंदा वरी त इंकिशाफ़ कयो अॼु तव्हां, नाराज़ बि थींदा। पर माना दौरु इहो हिकिड़ो फिरोनियत जो दौरु हो। फिरोनीअ जो दौर, हा, इहो माना 90s जी ॻाल्हि था कयो। 90s जी उन खां ॻाल्हि, पहिरियां PTV बि जी ॻाल्हि थो कयां, जॾहिं तव्हांजो को बि प्राइवेट चैनल न हो सवाइ PTV वर्ल्ड जे। हा, उहो बि सेमी गवर्नमेंट हुयो, पर हिकिड़ो उहो ई हुयो। ओह, हा, पोइ उन जे करे पोइ कॉम्पिटिशन हुई कोन्हे, अकेला जेके मालिक हुया। ऐं ॿी ॻाल्हि इहा हुई त हाणे तव्हांजा त 24 कलाक जा चैनल आहिनि, जी जी, उते हूंदो हफ़्ते में हिकिड़ो कलाकु, हिकिड़ो अधु कलाकु, उहो बि अधु कलाकु या माना कुझु कमर्शियल वारो निकिरी करे। हाणे तव्हांखे 8 ॾींहंनि में सिंधी शोबे खे हिकिड़ो कलाकु मिले, तव्हां उन कलाक में छा कंदव, कहिड़ा कहिड़ा फ़नकार पूरा कंदव। हाणे त उहो बि ख़तमु करे छॾियो, हाणे उहे ख़तमु कीअं कया? सिंधी प्रोग्राम ई ख़तमु थिया आहिनि PTV। बसि उहो फ़नकार वञणु छॾे ॾिनो PTV। हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त अॻे छॾींदा, अंदरि न छॾींदा, हाणे ॿाहिरि वञूं था त ॿाहिरि नथा छॾनि। असां अक्सर ईअं थिए थो, चवंदा यार मसद आया वियो त साईं, ईअं न छॾींदासीं, चांहि पी वञो, मानी खाई पोइ वञो। बिल्कुलु कोन छॾींदा तव्हांखे। पहिरियों जेको दौर हूंदो अंदरि ई न छॾींदा हुया। न साईं, तव्हां सां बि ईअं थियो? हासिम मूंसां थियो, पर अंदरि मूंखां न वरी छॾींदा PTV ते? पर मां वरी त असल में मूंखे ख़बर हुई त बेइज़ती कंदे देरि न कंदा। सिक्योरिटी वारा बि माना जस्ट लाइक फिरोन हुया। उहो माना जेसीं ताईं कंहिंजो प्रोड्यूसर फ़ोन न करे, का ॻाल्हि न थिए त अंदरि नथो वञी सघे पियो। पर मूं वरी माण्हू अहिड़ा पकिड़े जॾहिं मां वेंदो हुउसि, या त सलीम बलोच सां वेंदो हुउसि, जंहिंजो अब्दुल करीम बलोच जेको GM आहे, उहो ॾाढो उनजो, हाणे उहो बि मरहूम आहे। सो सलीम बलोच जी हाणे जेको अॼुकल्ह सलीम जान आहे, हा, डायरेक्टर थी वियो आहे हाणे। जंहिं PTV जे दौर में सभु कुझु हूंदे सूंदे ड्रामा न कया, ऐं हाणे हुनखे अलाए कीअं जोश ऐं होश आयो आहे जो माना डायरेक्शन तरफ़ न आयो। तव्हांजी जेके हमअसर हुया, जीअं केसर खान निज़ामानी तव्हां ॿुधायो, उहे डायरेक्टर थी वियो, उहो बि डायरेक्शन करे पियो, उर्दू में बि सिंधी में बि। जी, तव्हां छो न थियो डायरेक्टर? असां सर, असांजी कोशिशि इहा हूंदी त माना किथां न किथां को शॉर्टकट जो बहानो मिले। अच्छा, हा, त शॉर्टकट जी तलाश में हुयो? शॉर्टकट जी तलाश। अच्छा, शॉर्टकट थिए, घणी महिनत बि न थिए, कम बि थी वञे। अच्छा, त उन ज़माने में असांजो सीनियर आर्टिस्ट वरी उहो मरहूम रशीद सुमरो साहब, हा, उन प्राइवेट प्रोडक्शन जॾहिं शुरू थी त चैनल आयो हुयो STN। हा, NTM शुरू में हलंदो हुयो। STN हो? हा, तव्हां छा चयो? NTM उन ते प्रोडक्शन हलंदी हुई। हा, STN शालीमार टेलीविज़न नेटवर्क हुयो। हा हा, STN। हा, पोइ उन्हनि जेके शुरू कया ड्रामा, त उन में हिकिड़ो ड्रामो रशीद सुमरे साहब बि स्टार्ट कयो। अच्छा, स्टार्ट कयो त उनजो आनियर बि थियो, ऐं उहो असल में डायरेक्शन में नालो रशीद सुमरे जो आयो। अच्छा अच्छा, पर उहो डायरेक्शन कई मंज़ूर मक्सी। अच्छा, पोइ उहो हलियो, त उन खां पोइ वरी मूं प्राइवेट प्रोडक्शन, थोरो घणो तव्हां बि माना हिसो वरितो? हा, पोइ वरी मूं शुरू कई। अच्छा, सीरियल। पोइ इतफ़ाक़ हो, अलाह ताला जी महिरबानी हुई। ईअं सम्झो त आनियर त नंढी ॻाल्हि आहे, सम्झो विकामी वई, इहा ई वॾी ॻाल्हि। हा, ऐं जॾहिं मूं शुरू कई त सलाउद्दीन तुने वारा हींअर ॿुधंदा हूंदा,
ये खिलन पिया तोखे कहिड़ो इहो पंगो जागियो आहे तूं प्राइवेट प्रोडक्शन में घिरियो आहीं छो तूं पैसा ज़ाया करीं पियो। गुलनाज़ लतीफ़ी साहिबा असां वटि मौजूदु आहे। तव्हांजो हिकिड़ो कलाम मां ॿुधो, हू जे मूं खां पुछे तोखे छा थो खपे, न की लख था खपनि न की पट था खपनि, इहो मतिलबु इहो कंहिंजी शाइरी आहे इहा? शायरी शायर अशरफ माशाल्लाह अली फेमस शायर। अच्छा अच्छा, जी कंहिंजी वाह थोरो थोरो तेज़ त ॻाल्हा, कंहिंजी शाइरी, शाइर जो असां नालो? सम्झी न सघियासीं। शायर अशरफ, ज़ाहिद अशरफ, ज़ाहिद अशरफ न, शाइर अशरफ। शायर अशरफ। अशरफ शायर कास्ट जा बि शायर अशरफ शाइर, उन्हनि जी ज़ात बि शाइर आहे। अच्छा, शाइर हेॾे ठटे साइड आहिनि घणा, जी जी शाइर इहा ज़ात आहे उन्हनि जी, शायर शाइरी बि कंदा आहिनि। शाइरी बि पाण कंदा। जी जी हा, तव्हां पहिरियों दफ़ो ॿुधो हूंदो शायदि। मां पहिरियों दफ़ो ॿुधो आहे। जीअरो आहे फेमस न? आहे। हा जीअरो आहे, छो छा त तूं छो कढ पिया सभिनी जे मां? हुन मां पुछा थो कयां न, अॼुकल्ह मरण जी ॻाल्हियूं उहो थो करे। साईं वेठा बि आहिनि। फलाणो बि मरी वियो, फलाणो बि मरी वियो, फलाणो तूं कहिड़ी किस्त में वेठो आहे? नंढे हूंदे खां ई एजाज़ बरोड़ा साहिबु हुयो शौक़ु त ड्रामनि में कमु करणो आहे, टीवी ते वञिणो आहे? सर घणो शौक़ु न हुयो, पर उहो अलाए दोस्त छो पिया चाहिनि त बसि मां एक्टिंग कयां। तव्हांजो मुंहुं लॻंदो हूंदो न अहिड़ो त यार तूं अचु टीवी ते? उहो हाणे मां नथो चई सघां। उहे चवनि बाक़ी दोस्त जेके मंज़ूर मक्सी वारा हूंदा हुया या ई समी बलोच वारा, जी जी, छो जे हिन सां पोइ दोस्ती थी वई। हिकिड़ो ई चैनल हुयो, कैंटीन बि हिकिड़ी हुई, हा उर्दू वारा बि उते माना असांजे हिसे खे चवंदा हुआ कच्ची आबादी का आर्टिस्ट। कच्ची आबादी आहे। पोइ असां कच्ची आबादी जा आर्टिस्ट हुयासीं, ऐं मुंहिंजे ख़्याल आहे हुयासीं बि थोरा ई हुयासीं। थोरा ई हुया। हा। मशहूरु उन दौर में हुयो या हाणे वधीक थिया आहियो प्राइवेट चैनल अचण खां पोइ? छा थियो? अॻे बि न हो, हाणे बि न आहे। तूं वरी ॼट माण्हू वरी हेॾे अॻे बि यार मशहूरु कोई चवे मशहूरु आहे, मशहूरु माण्हू एजाज़ बरोड़ा यार नालो सोराब छॾण खिल कढी छॾे, खिल चांहि पीअण न, मतिलबु मुंहिंजे पुछण जो मतिलबु हुयो शोहरत जेका आहे उन दौर में हिकिड़ो ई चैनल हूंदो हुयो, ऐं कोई माण्हू अगरि ईअं कुंड में बि वेठो हूंदो हिन असां हाणे पखीअ वांगुरु, उहो बि मशहूरु थी वेंदो। साईं उहो इन करे जो उन ज़माने जी जेकी जनरेशन आहे, असांजी जनरेशन, हाणे 30 साल तव्हां पोइ ते हलिया वञो, जी जी, उहा आख़िरी पसान में हूंदी मुंहिंजो ख़्यालु आहे। जीअं आसिफ़ ॻाल्हि थो करे त हे रुॻो चए थो उहो बि मरी वियो। इतफ़ाक़ आहे। हा बिल्कुलु बाबा, हे ई जीअरो आहे, सभिनी जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो त हे मरी वियो, हे मरी वियो, हे मरी वियो, हे इन लाइ बसि वेठो आहे कहाणी ॿुधाए। उन दौर में शोहरत वधीक हूंदी हुई। सर तमामु घणो उन शो हफ़्ते में तव्हांखे हिकिड़ो माना कलाकु या हिकिड़ो ड्रामो, 40 मिंट, भले 40 मिंट 35 मिंट 36 मिंट जेतिरो बि, त उते जेके हूंदा झोपड़ा होटल्स हूंदा पाड़े या खटूं रखंदा हुया, चांहियूं हलंदियूं हुयूं। पोइ आचर वारे ॾींहुं ख़ासि 5 बजे उते ॿुहारियूं ॾींदा हुया, छिनकार थींदा हुया, 20 खटूं थी वेंदियूं, चऊं ते चांहि जो रेट थी वेंदो हुयो। हा। तकिड़ो ॿुधाए मतां 2 मिंटनि खां पोइ मां गुज़ारे वञा। अच्छा एजाज़ भाउ, तव्हांजो मशहूरु पोइ कहिड़ो ड्रामो हुयो? मशहूरु मूंखे पाण ख़बर न आहे त कहिड़ो मशहूरु यार, इलाही ड्रामा मशहूरु आहिनि। ख़ुदा जो कोई पाण खे ख़बर न त पोइ हर 30 साल इन्वेस्ट कई, हा यार, हाणे पछताए थो, पोइ ईअं त ॿिए कंहिंखे चांस ॾे हा न बाबा। हाणे पछताए थो। मशहूरु आहे बाबा, 30 साल हिननि मुसलसल कमु ई कयो आहे रुॻो। अलाए कहिड़ो का ॿुधी त ॿुहारियूं ॾींदा आहियूं 30 साल। टीवी ते कमु कयो आहे हिननि यार, प्राइवेट चैनल्स ते, उर्दू मीडिया ते वॾो कमु कयो आहे हिननि। वॾो कमु कयो। हाणे तव्हांजे घर में टीवी न हुई त हिननि जो ॾोह त न आहे न। पोइ हे आम माण्हू हिननि खे महांगो में हिननि जी दिलि ते न वठंदा को ॻाल्हि। अलाह ख़ुशि रखेनि साईं। हा, शहर में अची करे मिड़ेई थोरो ईअं माण्हू थिया आहिनि, न त तव्हां ॻोठ में हिननि खे ॾिसो आहे न कीअं घुमंदा हुया। अच्छा, तव्हां बि पहिरियों दफ़ो कराची में आयो न, बतियूं ॾिसंदा हुओ। तव्हां वरी कहिड़ा हूंदा, गोॾ पातल हूंदी हुई, चटी पातल हूंदी हुई, लिम वहंदी हुई, वरी तव्हां वरी कहिड़ा चङा आया हो। नाज़रीन, इन खां पहिरियां जो गामू कुझु वधीक गंद करे असां वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो प्लीज़ डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। सिंध रूह है मुझो
वाह तमामु ज़बरदस्त। वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर भलीकार लाफ्ट हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि जे ताउन सां असां लाफ्ट हाउस शो पेश पिया कयूं। ॾाढो ज़बरदस्त गीत तव्हां ॿुधो ज़बरदस्त ऐं तव्हांजो जेको स्कूल ऑफ थाट लॻे थो फौजिया सुमरो खे वधीक तव्हां ॿुधंदी आहियो, जी आवाज़ जेको तव्हांजो लॻे पियो उन्हनि सां मिले। जी जी उहो उस्तादु तव्हांजो केरु आहे सिंगिंग में? उस्ताद शाइर अशरफ ई आहे। अशरफ शायर फ़िलहाल त को बि न आहे रखियो, पर मां फ़िलहाल त उनखे ई मञंदी आहियां। न त उहे मतिलबु ॻाईंदा आहिनि पाण, उहे त शाइर आहिनि। न हाजी शाइर शाइर बि आहिनि, उस्ताद बि अथसि। उस्ताद मतिलबु गायकी में, राग में? हा, हिन किताब खसे न त सिंगर ई पूरो। न न उहो सिंगर खे हूंदो आहे न, डायरी हूंदी आहे जिते गाना लिखियल हूंदा। मां यको ई ॾिसे पियो जीअं न असां स्कूल में 5 दर्जे ते कॉपी कंदा हुआसीं, रटाईंदा हुआसीं, गानो रटो पई हणे। अच्छा, स्कूल ते यादि आयो त तव्हांखे नंढे हूंदे टीचर जेको आहे स्कूल में घुराए करे जेके मिसियूं हूंदियूं हुयूं, जी जी उहे तव्हां खां सबक जी जाइ तव्हां गाना ॿुधंदी हुयूं? इहो सही आहे? यही समझो। माना नंढे हूंदे काई माशाल्लाह आवाज़ ख़ूबसूरत हा आहे। माशाल्लाह, पाण बि ख़ूबसूरत आवाज़ बि। अच्छा, सिंगिंग छो सिलेक्ट कयो? को डॉक्टर या इंजीनियर न थियो? बसि इहो सिंगिंग जो शौक़ु हुयो शौक़ु मूंखे। हुयो आहिनि वधीक। अच्छा, सही आहे। एजाज़ बुरोड़ो साहब, तव्हांजी माशाल्लाह फिटनेस खे ॾिसी करे लॻंदो आहे तव्हां तमामु घटि खाईंदा आहियो। खाइण में छा पसंदि आहे तव्हां? वरी छा यार, हुनजी जहिड़ी डिज़ाइन आहे, हो कोका खाईंदो आहे, कोयला खाईंदो, नट बुल्ट खाईंदो, हुन जहिड़ो मुंहुं आहे उहो खाईंदो न यार। हे जेकॾहिं हिन पिज़्ज़ा ऐं ब्रोस्ट ऐं बर्गर जो नालो खयो त मां हलियो वेंदो। न न उहे खाईंदो ई न आहे। असां ॿुधो आहे ईअं त गोश्त वग़ैरह मुर्गी न खाईंदा इहो मुंहिंजा सवाल जेके आहिनि गामू खां पुछो, जवाबु उहो ॾिए थो न। हाणे चङो छा वॾो कूड़ ॿुधजांइ। अच्छा, खाइण में छा पसंदि अथव? बसि वेजिटेरियन आहे। वेजिटेरियन, सब्जी खाईंदो आहे, गोश्त सां ठुप न लॻे साईं। हाँ, महांगो बि आहे न, वफ़ोट न कंदो। साईं ओ साईं जेका बि शइ खाओ बचायो गामूअ खे ॾिजो। ॾिसे थो साईं साईं नेगेटिव रोल ई छो मिलंदा आहिनि तव्हांखे? तक़रीबन ॾिसंदा आहियूं असां तव्हां न नेगेटिव सर, मूंखे जेको आहे अॻो 30 इयर्स त हीरो जा कैरेक्टर मिलंदा हुया। हीरो बि मिलंदा शुरूअ में? हा, शुरू में हीरो जा मतिलबु हीरो जो दोस्त स्टार्ट में जीअं, पोइ डायरेक्ट हीरो जा ई मिलिया। पोइ मूंखे मतिलबु गुलाब चांडे मूंखे चयो त हीरो जी ज़िंदगी थोरी आहे, सो कोशिशि कर त पासो कर। हालांकि पाण हू हीरोशिप में वधीक हुया, गुलाब चांडे साहब मेन कैरेक्टर में हुया, पर माना उनजो थाट नेगेटिव हूंदो हो घणो करे। पोइ इहा वॾी माना तव्हांखे कम जी ॻाल्हि ॿुधाई हुननि गुलाब चांडे साहब, त हीरो हूंदे त माना थोरो अरसो हलंदे। हा, ज़बरदस्त। त पोइ उन हिसाब सां वरी पोइ हिकिड़ो नेगेटिव तंहिं ज़माने में सीरियल हुयो ओड़ा नवाब मेहदी साहब जो। जी जी। ऐं नवाब मेहदी साहब तव्हांजो प्रोग्राम ॾाढे शौक़ सां ॾिसंदो आहे। असां हींअर असां सभु सलाम था कयूं। पसंदि कंदो आहे नवाब मेहदी लगारी साहब, साहब। हा, तमामु बिल्कुलु लेजेंड आहिनि असांजा। हा, बिल्कुलु साईं, बिल्कुलु। उन जेको आहे हीरोशिप मूंखे शुरू कराई। नहाणो पल पल तूं सोना पंहिंजी अखियुनि खे जल तूं, सोना पंहिंजी अखियुनि खे जल तूं, इहे तीर नहाणो पल पल तूं सोना पंहिंजी अखियुनि खे जल तूं, सोना पंहिंजी अखियुनि खे जल। इहे तीर नहाणो पल पल तूं सोना पंहिंजी अखियुनि खे जल तूं, ओ मिठा पंहिंजी अखियुनि खे जल तूं, जंहिंखे पालियो अथई पल पल तूं सुणा पंहिंजी। जल तूं सुणा पंहिंजी अखियुनि खे जल तूं, जंहिंखे पालियो अथई पल पल तूं, मिठा पंहिंजी अखियुनि खे जल तूं, सुणा पंहिंजी अखियुनि खे जल तूं। हिकिड़ो दौर हुयो जॾहिं असांखे कोरोना भराए वरितो हो, लॉकडाउन हुई, महफ़िलियूं न पियूं मिलनि, बेरोज़गारी वधी वई, खाइण लाइ राशन न हो। उस्ताद जो राति जो हल त चोरी था कयूं, मुंहिंजो हल उस्ताद मूंखे कारो वॻो, उस्ताद खे बोस्की वॻो, चोरी जी राति हुजे, निकिरी पियासीं जीअं हमरान जी वञी बकरी छोड़ी थी, हमरान जो कहिड़ो कहिड़ो त वठी भॻासीं। हाणे मां भॼी वियुसि, उस्ताद हिकु सॼो गुंड बोस्की वॻो चांडो किरां कुता जॾहिं त कुते चक उस्ताद जो पंहिंजे कुते खे जल तूं,
जंहिंखे पालियो अथई पल पल तूं ओ मिठा पंहिंजे कुते खे जल तूं मिठा पंहिंजे कुते खे जल तूं ये छा आहे ॿियो छा आहे धागो छो खणी आयो ऐं साईं उस्ताद चयो आहे जिते मूंखां सुहिणी छोकिरी हुजे उतो मूंखे उते उन महफ़िल में धागो ॿधाईंदो कर उनखे ख़बर पए त उस्ताद ऐं साईं ॿधो धागो जी जी हिन जो मां ॿधायांव धागो अहिड़ी बि ॻाल्हि न आहे ऐं चो धागो विसरी वियो असल में शागिर्द खे बदिलणो हो धागो अच्छा ॿुधो बाबा उन खां पोइ इहो तव्हां हिन खां ॿधाइण छॾियो भले शागिर्द बि मुंहिंजो प्यारो आहे असल में धागो बदिलणो आहे इहो साईं सिंगर आहे अरे बाबा या गुलनाज लतीफ़ी सिंगर आहे अल्लाह माफ़ कजो वो अॻु में धागो बदिलाए चुकी आहे अशरफ शायर खां बसि उस्ताद हाणे उन्हनि जो उस्ताद उहो आहे असल में ख़बर न पई बांह हिकु जहिड़ी सनड़ी हुई तॾहिं बि मां चवां त हेॾे बखमल जी बांह कीअं अची वई हेॾे त रुॻो ॼण स्टील हई थो हुते हथनि में वाह बाबा असां वटि एजाज़ बुर्डो साहब बि आयल आहे ओए एजाज़ बुढ़ो साहब जी जी एजाज़ साहब ख़ुशि आहे ॿियो ख़ैर आहे इहो न आहे इहा गुलनाज़ आहे हाँ? गुलनाज़ आहे इहा अल्लाह मां चयो एजाज़ साहब ईअं कीअं चमके थो अॼु एजाज़ साहब ॾे वेंदासीं रुॻो ऊंधा ई नज़र ईंदी असांखे बिस्मिल्लाह कहिड़ा हाल ख़ुशि आहियो सर बिस्मिल्लाह वाह एजाज़ साईं ताहिर साहब सही ॿुधायां हिन माण्हू हीउ जेको अदाकार आहे तमामु बहितरीनु अदाकार ऐं हिन जी वॾी हिकिड़ी हिस्ट्री आहे तारीख़ आई आहे त पहिरियों प्राइवेट प्रोड्यूसर हे आहे जेके हिन PTV ते ड्रामा हलंदा उर्दूअ में ऐं उहो एजाज़ बुर्डो साहब हिन जे लाइ भरपूर तारीफ़ साईं तव्हां कीअं ॾिठा हिननि जा ड्रामा उहे साईं उन दौर में असांजो एक्सीडेंट थियल न हुयो असांजी नज़र सही हुई ॿुधो सर अच्छा अच्छा ऐं सभई अदाकार लाहौर हुजे कराची हुजे सभई एजाज़ बुर्डे जी अॼु बि उहे इज़त कंदा आहिनि जेके पुराणा सीनियर आहिनि त एजाज़ बुर्डा साहब तव्हां ख़ुशि हुजो अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे इहो न आहे बाबा हेॾां वेठो आहे अछी पेंट सां छो जो जंहिं वक़्त में हे प्रोड्यूसर हूंदो उन वक़्त में हे बि चङी शयुनि जे विच में हूंदो तॾहिं छिक थी थिए ख़ुशि हुजे ख़ुशि अच्छा हुजे उस्ताद असां वटि गुलनाज़ लतीफ़ी तमामु नई टही जी सिंगर आहे जी, जी। तव्हां कुझु हुननि खे ॿुधाइणु चाहियो था त राग जे बारे में हा। कहिड़ो राग ॻाए त सुठो वधीक ॾिसो। मशहूरु थींदी दरबारी कुंड ॻाईंदव न बहितरीनु दरबारी कुंड मतिलबु कुंड में वेही दरबारी गाए दरबारी ॻाए दरबारी तव्हां भला कोयारी मां कुझु ॿुधायो कोयारी ॿुधायूं था असां राग कोयारी हा मां सुण पंहिंजी अखियुनि खे जल तूं जंहिंखे पालियो अथई पल पल तूं कोयारी पंहिंजी अखियुनि खे जल हा वाह तूं उस्ताद कोयारी पंहिंजी अखियुनि खे जल तूं एजाज़ बुर्डो साहब तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उस्ताद खान साहब जी सर। राग भोपाली ॾाढो सुठो सही ॻाए बहितरीन हा साईं भोपाली मां ॿुधायो उस्ताद जी भोपाली भोपाली राग भोपाली 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 सुण पंहिंजी अखियुनि खे जल तूं भोपाली पंहिंजी अखियुनि खे जल तूं जंहिंखे पालियो अथई पल पल तूं मिठा पंहिंजी अखियुनि खे जल तूं भोपाली पंहिंजी अखियुनि खे जल तूं गामण साईं किथे आहियो आवाज़ ॾियां हुकुम कर हाँ? छाहे? किथे हा हे आहे वाह हा हिन खे ॾिसी नंढा जानवर जा नाला नथा अचनि वॾे जानवर जो मिठा पंहिंजे गॾ खे जल तूं सोना पंहिंजे खुदे खे जल तूं जंहिंखे पालियो अथई पल पल तूं सोना पंहिंजे खचर खे जल तूं मिठा पंहिंजे खचर खे जल तूं हा भोपाली उस्ताद खान साहब तव्हांखे त ख़बर नथी पई शागिर्द तोखे त ख़बर पए थी घर में मां राति सेखारींदोमांसि राग त सेखारे थो पजामो त सुबतो पाराए अची उस्ताद खे उस्ताद ॾकण में पाया असल में हीअं थियो जो लाइट हली वई असांखे बि नज़र जी कमज़ोरी ॾाढी उस्ताद तव्हां पोइ लॻे थो पराए पाया ईअं लाफ्टर हाउस असां में अची था वञो घर में जीअं दरवाज़ो कोन्हे त हिन जो मतिलबु ईअं न तव्हां हलिया अचो जी, जी। पंहिंजो कुझु त पाया आहिनि न हा इहो त आहे इहा महिरबानी आहे हिननि जी हा। पर पाचा कहिड़ी ख़ुशी में मथे असां कया पाया पर असांजा पेर उघाड़ा थी अॼु मां छा छो मथे कयां हाणे छो मथे कया स्टाइल आहे ऐं ॼट आहियां चयो आहे बेवकूफ़ हाले छा तूं असांखे छा थो सम्झे असां तव्हां नाबी न न बि न असां नाबी न वञा हे, न कंहिं हे, हे हलियासीं हलियासीं हिते होटल आहे हे सौ सिधो हिते हे एजाज़ बुर्डो वेठो आहे इहो न आहे गुलनाज़ आहे इहा हाँ? गुलनाज़ लतीफ़ी आहे वाह गुलनाज़ वाह गुलनाज़ वाह के गुलनि जी ख़ुशबू थी अचे हिते हिते साईं
हिते हिते अंधनि खे बि अखियूं थियूं अची वञनि नहीं हो पूछे वो तो मुंह मां केड़ी खुशबू देते हैं एजाज एजाज थोड़ो सा पूछो गोभी जी एजाज सही नहीं तमामु वॾो फ़नकार कलाकार आहे अला हयाती ॾेसि के बुधाई हा के बुधाई मां ॾिठो आहे साईं मां साईं जा ड्रामा बि ॾिठा ताहिर साहिबु हा साईं जी साईं रेडियो ते बि कमु कयो आहे रेडियो बि तव्हां ॿुधायो न ड्रामा जा पुराणो कलाकार अला साईं हिनखे सिहत ॾे हयाती ॾे ख़ुशि हुजे एजाज साहिबु तुंहिंजे शान में मिठा पंहिंजे कुते खे जल तूं सुहिणा पंहिंजे कुते खे जल तूं जेके पालियो अथई पल पल तूं सुहिणा पंहिंजे परे गॾ खे बि जल तूं ख़ुशि हुजो चांहि पीजो अची केॾा वॾा कलाकार रहंदा असांजे पाड़े में तमामु मां परस्तार आहिनि जो अच्छा ऐं ॿियो हिकिड़ो आहे पंहिंजो सोराब सुमरो आहे अच्छा अच्छा पर ईअं ॿ ॼणा आहिनि बसि कॉमेडी में उन्हनि जो मां फैन आहियां पको माशाल्लाह मां बसि इहे पाड़े में रहनि था अची था वञनि कूड़ बि न आहे अच्छा अच्छा माशाल्लाह शोज़ तव्हां ऑर्गेनाइज़ कया जीअं सवेर उस्ताद ख़ान साहब चयो त तव्हां उर्दू प्राइवेट प्रोडक्शन बि कई उनजी ॻाल्हि सवेर थी वई शोज़ बि ऑर्गेनाइज़ कया तव्हां कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में ॿाहिरि मुल्कनि में मतिलबु शोज़ असल में ॻाल्हि इहा आहे त टीवी ते जॾहिं कमु कंदा हुआसीं त ॿ फ़नकार आहियूं हुयूं हिकिड़ी फराह बलोच अलाए गामो त ॾिठी बि न हूंदी मां न ॾिठी आहे तव्हां जेके जेके ॻाल्हियूं कयूं कंहिं न ॾिठियूं न ॿुधियूं हा सो हिकिड़ी फराह बलोच हूंदी हुई हिकिड़ी हूंदी फराह जबी जी जी इहे ॿई एयर होस्टिस हुयूं तंहिं ज़माने में अच्छा 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 त मूं उन्हनि सां सलाह कई त ॿाहिरि शो करण जे लाइ असांखे तव्हां छा था सपोर्ट करे सघो माना वर्बली को पैसे वैसे जी न पोइ उते वरी पोइ नूरमन लाशारी मूंसां गॾु हूंदो हो ऐं पंहिंजो सदारती एवॉर्ड याफ़्ता हुयो त उनखे 50% डिस्काउंट हुयो PIA में टिकट में हा टिकट में पोइ मूं हुनखे चयो त हल हिकिड़ी रेकी करे अचूं तुंहिंजो उअं ई अधु भाड़ो आहे मूंखे चई त मैं टंडो आदम नहीं ॾिठा वे को भाड़ा नहीं अधु भाड़ा भी केॾा हूंदा आहे नूरमोहन लाशारी साहब हा नूरमोहन लाशारी साहब भी मरहूम फोत थी चुका है हा साईं इनखे मरियल यादि न ॾियारेगा मूंखे शाबाश त शाबाश अलाह कसम वॾी अच्छा, अलाह पोइ आया उन सां गॾु तव्हां अञा वञो। घणा जनाज़ा ॾिसंदो बसि पोइ असांखे भरणा पिया मतिलबु अच्छा। असां पाण में पोइ जेके टीम हुई सॼी उहो मजबूरी इहा आहे त हिकिड़ो मां बचियो आहियां गामो जी ॻाल्हि वांगुरु हा, मतिलबु ॿाहिरि मुल्कनि में बि अनवर shows सोलंकी साहिबु हुयो सुठा पोइ कया उते अथव। हिकिड़ी ॿी फराह जबी जेकी उन सां को घरू अनवर जा नूरमन लाशारी जा रिश्ता ॿुधो आहे तव्हांजी शादी बि नूरमोहन लाशारी शादी बि साहब कराई मुंहिंजी नूरमन लाशारी पहिरीं साहब शादी जेका हुई तव्हांजी हा पहिरीं पहिरीं फर्स्ट हा ज़िंदगी उहा- पहिरीं शादी हा अॼु बि आहे अॼु हे तव्हांजो शो हींअर न्यूयॉर्क में ॾिसे थी पई शौक़ सां ॾिसंदी आहे अच्छा 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 ऐं तव्हां ॿई हुनखे माना यादि आयो मुलाक़ात हितां वारी बि तव्हां यादि जी जी अथसि जी जी अच्छा अच्छा हा सो पोइ उन सां वरी हुनजी उते ज़माने में एयर होस्टिस हुई पोइ इहो नूरमोहन लाशारी साहब पुल जो किरदारु अदा कयो माना पोइ बसि रिश्तो पोइ हुन शादी ठाहियो। असांजी शादी करायईं अच्छा पोइ वरी बसि जहाज़नि ते मां बि फ्री पियो घुमां वाह पोइ अधु पियो भरे मां टोटल फ्री उहो अधु बि न पिया भरियो अधु बि न वाह हा ॾिस पर इहा। साल में ॿ वॾी ॻाल्हि साल में ॿ दफ़ा माना PIA खे खसारे में विधो ई हेड़नि माण्हुनि फ्री में माना घुमंदा वरितो साईं किरायो ई न हुजे तव्हांखे वॾी ॻाल्हि आहे इहा। तव्हां कॾहिं चढ़िया आहियो जहाज़ ते न साईं असांखे चढ़िया न आहियूं हिकु दफ़ो मूंखे यादि आहे 1977 में हिकु दफ़ो जहाज़ में चढ़ियो हुउमि 1977 में हा 1977 97 92 में 97 90 मतिलबु को पेपर पियो उछले त हा, त पोलो उन जा जहाज़ टीका में हिकु दफ़ो चढ़ियासीं त हे बि मुंहिंजे भरिसां वेठो मां 46 नंबर सीट ते वेठो हे VIP सीट ते वेठो अच्छा त उते जेको आहे एयर होस्टेस ईंदी आहे न इहो टी ऐं बिस्कुट खणी हेर प्लीज़ एक्सक्यूज़ मी वन बिस्किट हेॾा बिस्कुट खीसे में विधई एयरपोर्ट ते विकिणा ई पियो उर्दू सर प्रोडक्शन तव्हां जॾहिं कई त उर्दू सीरियल उन दौर में वॾनि वॾनि अदाकारनि बि कई प्रोड्यूस जी 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 उन्हनि खे नुक़सान बि थियो पोइ बाद में जी जी तव्हांखे बि को नुक़सान न मुंहिंजो पोइ लक कहिड़ो हुयो जो मूंखे मतिलबु जेके मुंहिंजा उस्ताद हुया न उहे मूंखां इलाही माना सियाणा हुया मां एतिरो न हुउसि पोइ उहे मूंखे गुर सेखारींदा हुया त हिकु का शइ न विकामण वारी कीअं विकिणणी कीअं आहे विकिणणी आहे हा अच्छा त उन मूंखे चयो त बाबा
पोइ उहे गुर तव्हांखे ॿुधायां या उहो ॿुधाए छॾियो त ॿुधाए छॾ हाणे दौर वियो हलियो कहिड़ी शइ रखी हुयव कहिड़ी शइ खे ढकु ॾिनो सभु त ॿुधायो अथव बहरहाल मुंहिंजो लक अहिड़ो हुयो लक भलो जो रिपोर्ट ईंदी हुई न हाणे मूसा रज़ा हुयो मैग जो इंचार्ज हा ऐं यूनिस भट्ट हूंदो हुयो अख़बार जहां जो पोइ मुंहिंजे उस्ताद चयो ॿिन्ही खे कर क़ाबू अच्छा इन जी कर किथे दावत के सुठी वाह VIP हाणे आहिनि उहे न त इन जी VIP कंहिं होटल ते दावत कर ऐं पोइ उन्हनि खे रिकॉर्डिंग वॾो अहम गुर ॿुधाए छॾियो आहे गाऊं एजाज़ बुरोड़ो साहब ऐं तव्हां बि ईअं कंदा कयो पंहिंजे होटल ते कंहिं वॾी सेलिब्रिटी जी दावत कंदा कयो हा इहा तव्हांजो कमु न रुकजंदो कॾहिं बि नुक़सानु बि न थींदो तव्हां वाह ईअं न साईं पर जेकॾहिं मां हाणे ब्रेक न वठंदुमि त असांजो नुक़सानु थी वेंदो इन करे ब्रेक तमामु ज़रूरी आहे नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक याद तुझी दिया दर्द रे विंदिया सदी तो के सारे सारे हाय रात सदी तो के सारे सारे वाहे बिरहदी बरंदिया याद तुझी दिया दर था गुरु हाय
वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार लाफ्ट हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि जो ताउन हुयो। यादि तुंहिंजी ईंदी आहे, दर्द ॾेई वेंदी आहे। तमामु बहितरीनु कलाम। रोए छो थो गामू? हा, इनखे चई छॾियो त गामू जे आसिरे में न रहे, जाते को रिश्तो मिले करे वठे। आवाज़ में दर्द हुयो तॾहिं त रोई पियो। दर्द एॾो दर्द जो हिनखे बस करे ले वे तू करे। कहिड़ो गानो ॿुधायो रोई ॾे। अरे वरी तोखे छा थियो? अॼु कसी होती छा थियो तोखे? पोइ त गुज़री वई। नो बूट वरितो हिन जो मूं वटि चोरी थी वियो। हिन जेको गानो ॻायो आहे न, यादि तुंहिंजी ईंदी आहे, इहो सिर्फ़ु मूंखे मुंहिंजे लाइ थी चवे। इहो पंहिंजी मुंहिंजी यादि ईंदी आहे। छड़ा हिन जा बुक जेको फेसबुक ते ॿ फोटू रखिया आहिनि न, ॿियूं छोकिरियूं नाराज़ थी वियूं। अच्छा अच्छा, वाक़ई इहो यादि कंहिंजी ईंदी आहे या सिर्फ़ु शाइरी हुई आहे? ईअं कंहिंजी यादि त ईंदी हूंदी। कंहिंजी यादि ईंदी आहे? शायरी है। शाइरी आहे? शाइरी न आहे, हिन में सच बि आहे। न सच कोन्हे। न इहे कूड़ न ॻाल्हायो। न शाइरी हुई बाबा, या गानो? शाइरीअ में बि मज़ा में चई वेंदी आहे न ॻाल्हि। अॼु राज़ खोलियो दुनिया जे साम्हूं, खोलियो न खोलियो। तव्हांजी यादि ईंदी आहे छा हुन में? मूंखे त यार हेॾी ॾाढी यादि ईंदी आहे। आउं त सुञाणी कोन हिनखे। हालत ॾिसो, मुंहुं ॾिसो। फर्स्ट टाइम ॾिठो आहे हिनखे। हे उहो माण्हू आहे कंहिंखे हिकु राति ख़्वाब में अचे, 3 ॾींहं निंड न ईंदी आहे। हाणे ॻाल्हि खुली आहे त ॿुधायो न भला। वाह, वाक़ई छा दर्द आहे तुंहिंजी आवाज़ में गुलनाज़। वाह वाह, अहिड़ा अहिड़ा पत्थर दिल रोआरे छॾिया। उहो ई त मूं चवण बि चवण मुंहिंजो हाणे मस्तियूं लाइ बि ट्राए त थोरो निकिरो। रोआरे छॾिया। चाचा कादरी घर भञंदो छा असांजो? खुश रहो बाबा, खुश रहो, खुश रहो। चाचा वरी छा थियो? खुश रहो। मायूं ॿार ॼणी थियूं पियूं वञनि, बासूं रखंदियूं पियूं वञनि। पुट ॼमनि, पुट ॼमनि, पुट ॼमनि था त पोइ हे अशर आहे। चाचा कादरी ॻाल्हि त ॿुधड़े जी, दुनिया में अॻे ई रश लॻी पई, तुंहिंजो अचणु बि ज़रूरी हो। तोखां त पोइ पीउ खे 2 धीअरूं ॼमण उहो चङो न हो। चाचा कादरी वरी छा थियो? मूंखे मुंहिंजे सवालनि जो जवाबु ॾे पहिरियों। जी, असां इंसान में तूं छा थो करे? उहो ई मां सवाल तव्हां खां पुछण वारो हुयमि। मुंहिंजी ॿिली गुम थी वई आहे सुबुह खां वठी। अच्छा, मां सॼे पाड़े में ॻोल्हे ॻोल्हे छितो थी पियो। हिते त न आई आहे? हा, मां पाड़े जी ॻाल्हि कई त अञा ॻोल्हींदुमि। हिते आवाज़ त अचे थो। सॼे पाड़े में ॻोल्हे ॻोल्हे छितो थियो आहे। मां रब नवाज़ जे दर खड़कायो, हुन खां पुछियो आहे मुंहिंजो ॿिली तव्हां ॾे आई आहे छा? चए थो असांजो पाण सुबुह खां कुतो गुम आहे। हेॾे बीठो अथनि छा? मां हाउ हाउ कयां थो। हाउ हाउ न कर त वठण न अचनि। भाॼी ॿिली था ॻोल्हे रहिया। ॿी ॻाल्हि इहा आहे, नाराज़ न थिजो भाउ। तव्हां सभु जेके बि आहियो, मुंहिंजा बचायो पंहिंजा सोरा बसा मिड़ई पाड़ेसरी जो आहियूं न त खुली ॻाल्हाईंदा आहियूं। हा, 100 ऐब अथसि, पर हिकिड़ी भली ॻाल्हि अथसि, वॾनि जो एतिराम कंदो आहे, केॾो बि बेइज़तो कंदो आहे, गारियूं ॾींदो आहे, मूंखे कुझु न चवंदो आहे। 2 टे दफ़ा पादर आया त मां त बि कुझु न चयो। जे यकीन नथो अचे हाणे ई तोणी ॾेखार। न न न बसि यकीन अची वियो उन्हनि खे, अची वियो यकीन अची वियो आहे उन्हनि खे। एजाज़ बुरड़ो साहिब सां आयल आहे, तमामु माशाअल्लाह माशाअल्लाह। बाबा पहिरीं ॻाल्हि इहा आहे, एजाज़ बुरड़ो जहिड़ो आर्टिस्ट आयो आहे तव्हांजे हिन घर में। हा, ॿिली जो त बहानो हुयो। अच्छा, सची ॻाल्हि इहा आहे त असल में हिननि सां मिलण आयो आहियां। अच्छा बाबा आम माण्हू न आहे, PTV जो ओरिजिनल अदाकार आहे, पुराणो पुराणो आहे, सम्झे। अॼु त तव्हां हे नकुली अदाकार रखिया आहिनि हेॾे। हे ओरिजिनल न आहे, हे फोटो कॉपी थी विया, कारी कॉपी। पुट ॻाल्हि ॿुध, इहो बग़ैर जहाज़ जे एयरपोर्ट खणी घुमंदो थो वठे। तोखे ख़बर आहे, मां ॿुधां पियो तुंहिंजूं ॻाल्हियूं जेके तूं एजाज़ साहिब जा ॻाल्हाए पियो। हे असली अदाकार आहे, पुराणो। हुन दौर में तूं हुजे हा न, हे तोखे 10 जा पैसा बि न ॾे हा। साईं ग़लति त ॻाल्हि नथो कयां न।
वॾो आर्टिस्ट आहे बाबा माशाल्लाह हिन जे लाइ ताड़ी वॼाओ यार ॿी असां वटि गुलनाज़ लतीफ़ी ॾाढी सुठी सिंगर आहे। मां पहिरियों पंहिंजी ॿिली ॻोल्हियां था पोइ मां ॿियो को हाल वाल कयां। ॿिली हिते काॾों आई तव्हां? मूंखे ॿिली ख़बर आहे हिते सोराखनि में हली वेंदी आहे कॾहिं कॾहिं, हिन खां थोरी नंढी आहे ॿिली असांजी। इहा खपे चाचा? बसि हाणे सम्झी वियो आहे त बसि पोइ ॾियो। कलाम चई गामू लाइ चई न। अच्छा हा भला अचु मां ॿिली ॻोल्ह रहा आहे। माशाल्लाह ॻोल्हण चाचो ॿिली ॿिली ॻोल्हींदासीं ॿिली ॻोल्हींदासीं साईं। अब ॿिलो खपे त वेठो थी वियो असां। न त पोइ तोखे छो न वठी वञा? हे दख ॿिलो अथव दख ॿिलो। दख ॿिलो न आहे, हिन में वॾो मसइलो हाणे तव्हांखे ख़बर ई न आहे। कीअं? तूं ॻाल्हि न ॿुध, पाड़े में जेकॾहिं तूं अचे वेह थो ऐं हिते के महिमान ताई अचनि था तूं मां ॿुधो आहे तूं नियाणियुनि जो मंदो बि थिए थो। न मां त कुझु न, मां कचहरी कंदो त मां न। हे जेको भांडारे जो मुंहुं खणी तूं नियाणियुनि खे तंग थो करे न, अहिड़ियूं लठियूं हणंदो मां। भांडारे जहिड़ो तूं छा पैसा गॾु कंदेसि छा? मूंखे ज़रूरत हुई असल में भांडारे जी ज़रूरत हुई तॾहिं मां चयो अगरि तूं बि पुट ॻाल्हि ॿुध, वॾनि जो अदब कंदो कर। मां पीउ जॾहिं आहियां तुंहिंजे, मां केॾी बि बेइज़ती कयां तूं बेइज़ती बर्दाश्त कर। थोराब सुम्हड़े वांगुरु बर्दाश्त कंदो कर। लफ़्ज़ में त हूंदो आहे मूंखे यकीन नथो अचे त हणी ॾेखारां। न न न न यकीन अची वियो। हाणे एॾी बेइज़ती बि न कर न तो असां माण्हुनि खे वरत विढ़ंदो। न न चाचा कादरी असांजो मोज़िज़ शख़्सियत आहे साईं पाड़े जी माशाल्लाह। ॻोल्हण ॿिली आयो आहे, हालांकि पंहिंजूं हुनजूं मुछूं ॿिले जहिड़ियूं। पोइ त हिन जे करे ॿिलियूं पाले पाले उड़ाती आहियूं माशाल्लाह। हिते तव्हांखे आवाज़ु ॿुधण में आयो छा कंहिं ॿिली जो भला? मूंखे यार शक पियो आहे, मां पाड़े सॼे में ॻोल्हींदुमि न तारा मुंहिंजी जो ॿिली गुम थी वई आहे त मां ॻोल्हींदुमि न। ॿिली छा कंदो? हिकिड़ो मिंट मां था ॾिसां न, ॿिली असां धारी आहे न। अदा इजाज़ भाउ ॾेंगू मथे कजां हिकिड़ो मिंट। हा भाउ आहे उहो इहो आवाज़ु अचे थो। आवाज़ कुते सां मिले थो, पर थोरो चेंज आवाज़ मुंगेरा खड़ा थी आहे ॿिली खे। मां ॾिठी न आहे तव्हांजी ॿिली चाचा। चाचा हिते वियो तव्हां, जेकॾहिं ॿिली नज़र आई त असां तव्हांखे पकिड़े ॾींदासीं। हा सर बसि हाणे मां विया न त मूंखे ॿिली जेसिताईं लभंदी न मां। चाचा चांहि त पी भला। चांहि मूंखे ॾिजो भला। चाचे खे बग़ैर छाणी ॾिजो, चांहि पंहिंजी वात ते छाणी लॻल अथसि। चाचा बाबा हिते वेहो न, मूंखे ॾाढा प्यारा सुठा था लॻो। यार अलाह ख़ुशि कर ॾिस, तव्हां में कंहिंमें का फज़ीलत नज़र न आई, हिन में फज़ीलत नज़र आई। मूंखे चई त वेह हिते मां सां गॾु। अकेलो मुंझो थियो न, तुंहिंजो टेक मिलंदे त तॾहिं ॻाल्हाईंदो। अच्छा हा तूं मूंखे ईअं छो थो लॻे त पधर पधर थो करे? असांखे बि लॻे थो ईअं, पर हणूंसि नथा। जी जी त एजाज़ बुरड़ो साहिबु असां सां गॾु आहे। एजाज़ बुरड़ो साहिबु माशाल्लाह राग जे तरफ़ तव्हां न आहियो। न सर ॾुखियो कमु तव्हांखे अरशद महमूद साहिबु एॾो ज़बरदस्त सिंगर तव्हांखे त उहो तव्हांखे सिंगिंग तरफ़ छो न वठी आयो? बसि सर ॾुखियो कमु आहे, मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। अच्छा हा ॾुखियो आहे, पर ॻाईंदा त आहियो पोइ बि। बसि इहे धुका हणंदा आहियूं, पर पोइ अॼु धुको थी वञे भला। न न न सही न ईंदो ई न आहे। हिननि जा कलाम ॿुधा त अॼु ॿुधायो चाचा जी फरमाइश ते। ॿुधा न हाणे जेको आहे उहो वरी म्यूज़िक सां एॾा गाया थी छा? ॿ टे गाया, हिकिड़ो तयारु पियो थिए, थोरो म्यूज़िक न हुजे, म्यूज़िक न हुजे, तयारु पियो थिए हींअर वही धकड़े कई आहे शाइरी। अच्छा ट्रैक ठारायो धुन बि ठाहे थो पियो। वाह वाह, माना बाक़ाइदे तव्हां हाणे सिंगर थियो था, आस्ते आस्ते थियो था। मतिलबु तव्हां चयो त हाणे जॾहिं मेतलो ॻाए सघे थो। हा मां न चयो साईं, असां न चयो, मां न चयो। अलीगुल मेतले जी ॻाल्हि था कयो तव्हां। आयो असां वटि साईं शो में ते। अलाए कीअं चयो? न न इहो मां न चयो आहे, उनजे जेको नाले भाई आहे उन ई चयो आहे। तव्हां थोरो खणी आधा छोरा उहो वारी पनो खणी आ थोरो हाणे ॻाए। न न वारी पनो छा यार, एॾो सुठो आवाज़ु साफ़ थींदो। हा हिकिड़ी हाणे पोइ नई धुन आहे थोरो। वाह वाह, बग़ैर म्यूज़िक जे ॿुधायो साईं ॿुधायो। पर थी सघे थो वही धकड़े जहिड़ो न ॻाए सघां, उहो तव्हांजा। न उहो त ज़बरदस्त सिंगर आहिनि माशाल्लाह, सुरीला सिंगर आहिनि। मन में का मासूम परिया जैसा मुझी दिल ही अड़िया,
मन में का मासूम परिया जैसा मुझी दिल ही अड़िया हे ला 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 हे यार वाह वाह इजाज़त पहिरीं ॻाल्हि त जवानी यादि ॼाणाए छॾियईं वाह 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 त अहिड़ी छोकिरी सां मां बि मोहबत कंदो हुअसि पीउ वरी अहिड़ो हुअसि असां वटि गुलनाज़ लतीफ़ी वेठी आहे जी, जी, त गुलनाज़ तव्हांजी लतीफ़ी तख़ल्लुस आहे लक़ब आहे या तव्हां पाणे रखी छॾियो आहे नालो जी न इहो शुरू में हिकिड़ी हूंदी लेला लतीफ़ी हूंदी हुई या उनखे ॾिसी न बाबा साईं रखियो आहे इहो तव्हांजे बाबा साईं चयो त गुलनाज़ नथो ठहे नालो छड़ो जी हा गुलनाज़ लतीफ़ी नथो हुजे ठहे ऐं बाबा साईं मुंहिंजी हुते हाज़िरी बि भरंदो आहे हुते ॿुहार लतीफ़ वग़ैरह। सरकार जी जी हा माशाल्लाह इन करे तव्हांखे चई त गुलनाज़ लतीफ़ी नालो लिखायो जी जी हा माशाल्लाह इन वास्ते छो था ॻाल्हायो मुंहिंजो प्रेशर आहे छा चाचा वॾनि जी इज़त कंदी आहे न त जी जी हा जेके माण्हू रिस्पेक्ट थींदा कंदी आहे न आहिनि, वॾनि जी थोरो- तव्हां वेठा आहियो त लाज़मी आराम सां हा, वॾनि ॻाल्हाईंदासीं जी न। इहो आहे एतिराम सिखो गंजा एतिराम सिखो चाचा नंढा वॾा ई सिखो चाचा बाबा छोकिरी सुठी आहे न चङेरड़ी आहे चङेरड़ी आहे हा खिलड़ी ॻाल्हाइणी आहे हो जे बि ईअं न साईं माण्हू हा हा अॼु तूं ख़बर- कमेंट डालो साईं ॻाल्हियूं थी वञनि पंहिंजी अॼु ख़बर पई आहे चाचो बि ऐं गेस्ट बि ॿई ठरकी आहिनि न न गेस्ट त अहिड़ो न आहे असांजो गेस्ट भलो आहे असांजो भलो छो माण्हू। अच्छा चाचा बिल्ली तव्हांजी हिन वटि पई आहे अदा वटि लिकायो हाणे तो वटि वेठो अचां? हा लिकायो वेठो आहे न चाचा मूं मूं ॾिठो पाण ॾिठो मूं तो वता न न बिली हिन टायरनि में घर ठाहियो त हिन जे हा टायरनि में हा मूं पाण ॾिठी खुद बिल्ली बहुत बाकी बिल्ली या कपड़ा ॾिठा अथव भाई ओ धागो ई टिकड़ में पिया आहिनि। हल पोइ हिकिड़ो कमु कर भला तोखां इजाज़त वठां जी जी ॿिली जेसि ताईं नथी रहे तेसि ताईं हेॾे भला हिन जो मुंहुं कुएं जहिड़ो आहे वाक़ई तव्हां हिनखे वठी वेंदव ॿिली हिनखे ॾिसी पाण ई कढी हलिया 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 मां ॿिली पकड़ण लाइ मदद कर मां हिनखे वठी थो वञां चाचा वञे थो हा मां वञां थो सही आहे त नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो केॾा न वञो असीं मिलूं था ब्रेक खां पोइ प्लीज़ डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक तो वीअर भलीकार लाफ्ट हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि अमरेली स्टील ठाहिण वारनि अच्छा सलाह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हेॾे ॾिसूं था न त दिलि ठरी थी पए जे हेॾे ॾिसूं था त अंदरि सड़ी थो वञे छो ईअं छो भला भई पाण फ़ैसिलो कर हेॾे ॾिस मां फ़ैसिलो करे वरितो ॾिसी न हेॾे ॾिसो ई न बसि सिधो मां वञा हरो। भला मां वञा भला पोइ रहंदो छा असां तुंहिंजे करे उस्ताद। वेठा आहियूं उस्ताद हेॾा खां पोइ हेॾे ॾिसो त अॼु ई आयासीं दुनिया में इहा ॻाल्हि वाक़ई सही कई अगरि हेॾे था ॾिसूं त सोचूं था अॼु ई आयासीं दुनिया में बसि भई ही या हू हू पंहिंजे लाइ थो चए। अच्छा पंहिंजी लाइ उहो त हूअं बि अॼु ई आयो आहे दुनिया में एजाज़ बरोड़ा साहब शूटिंग जे दौरान रिकॉर्डिंग जे दौरान मुख़्तलिफ़ वाक़ियात थींदा आहिनि की ख़ुशगवार तव्हां सां बि कोई अहिड़ा थिया सर बेशुमार थिया अच्छा को हिकिड़ो सुठो ॿुधायो गाना ऐं फाइट कटे ॿुधाइजो कहिड़े क़िस्म जो मतिलबु कोई न कोई ख़ुशगवार वाक़ियो थियो जीअं त खिलिया हुजो तमामु घणा सभु वाक़िया ईअं थिया त हिकिड़ो ड्रामो टीवी जो कयूं पिया उन में मुंहिंजो पीउ हुजे फरीद नवाज़ उहो बि फोत थी वियो हा ठीकु आहे ऐं मुंहिंजी माउ हुजे रिहाना अख्तर वॾो लॻो साईं हिन कॉन्ट्रेक्ट खयो रिहाना अख्तर अच्छा ठीकु ऐं उनजो वरी पुटु मां वाह वाह ऐं स्टाफ जेको बि हूंदो कैमरामैन बूम ऑपरेटर PTV जा अॼु बि ॾिसो उहे सभु हूंदा हुआ उर्दू स्पीकिंग हिकिड़ो कैमरामैन हूंदो लईक चए यार मां बि गोरी बाप भी गोरा ये बेटा काला कहाँ से पैदा को क्या हो गया ॿुधो अथई पोइ फरीद नवाज़ और मूंखे इहा ख़बर न आहे त इहा सॼी प्लानिंग पई हले प्लानिंग पई कई अच्छा जीअं मां त पोइ फरीद नवाज़ बोलो अड़ी वञ हिकिड़ो पोचो ॿियो हणाया हल असांजो पुटु त लॻे जी असांजो पुटु त लॻो जो रियाना अख्तर साहिबा बि या फरीद नवाज़ बलोच वरी सोना हा बिल्कुलु इहो हींअर ड्रामो नेशनल तां रिपीट बि थियो अथव अच्छा अच्छा तव्हांजे पुट जो किरदारु हुयो हा
पोइ वरी मां वियुसि होॾे त वरी मूंखे कैमरा उहो पंहिंजो मेकअप आर्टिस्ट शाकिर हुसैन हुन चयो भाउ तूं त मज़ाक था कनि पिया अहिड़ी का बि सही थो लॻे, सुठो थो लॻे। हा स्क्रीन ते तूं बाक़ाइदा ओके लॻी थो पियो। अच्छा, पोइ इन में माना इहो अहिड़े क़िस्म जा वाक़िया आहिनि। ख़ुशगवार वाक़ियो हुयो इहो। ॿियो हिकिड़ो इस्लामाबाद हिकिड़ो फेस्टिवल शो करणु वियासीं। अच्छा अच्छा, जंहिंमें पंहिंजो अनवर सोलंकी, कमरुन निसा, इहे ॿई फोत थी। हा, रोशन जेके असांखे यादि न आहिनि उहो यादि ॾियाराए थो। हाणे जेके साईं हो मरी विया आहिनि, हेॾारी थो ॾियारे। मुंहिंजे दौर जा जेके आहिनि उहे ही त न आहिनि न। हा, हे बि मूंखां जूनियर आहिनि त उमिरि में नंढा आहिनि, बिल्कुलु फन में वॾा आहिनि, उमिरि में नंढा आहिनि। ज़ाहिर हाणे उन्हनि जी उमिरि नंढी हुई, घटि हुई, त छा कयूं। हा, त उन दौर में माना असांजो इस्लामाबाद में तव्हां कमरुन साकड़ो साहिबु आहे। अच्छा, मतिलबु हिकिड़े फेस्टिवल ड्रामे ते वियासीं जी जी, त चांहि वारा चांहि ले वाह, हिकु दफ़ो ॿीहर कजो। चांहि ले तोखां भलो इहो जेके 30 साल ॾिना न उहो हिते ॾे आहे। बिल्कुलु ॾिसो, इहो ई एक्ट आहे न, एक्ट आहे इहो। इहो बि एक्ट आहे न। तव्हां चांहि वारा थी करे बि अहिड़ो हो कोन था ॾेई सघो। बिल्कुलु सही आहे। मां उन सीनियर्स खे हा, चांहि मां पीआरींदो हुउसि। वाह वाह, बाक़ाइदा। अच्छा, पोइ त छा थियो साईं इस्लामाबाद? त उते मूं चयो चाचा चांहि वाला वेंदा पिया चांहि पी। न बाबा मेरे को शुगर है। अनवर सोलंकी साहिबु चयो। नूरमोहल्ला शाह नूरमोहल्ला शाह। मेरे को शुगर है, मैं चांहि न पी सघां। हलियो वरी ताईं मथे बर्थ ते लेटी पियो। वरी होॾां वरी ॿियो अमर आयो, लाई हले वाह वाह, इहो हिकु दफ़ो वरी कजो थोरो। लाई हले 50 रुपए ॿियो कजो थोरो। ॾे जो कर लागी तो कठो कराए वाह, लाई यार ईंदा आहिनि, इहो ट्रेनियुनि में ईंदा आहिनि। 25 जो कराए छॾियो। वाह वाह, अच्छा। त अबा इहो बुढ़ाई थोरी लाई त घिनी। मैं क्या होॾा शुगर सही चाहे कोन पीती लाई तो खाए पियो। अच्छा, तो अहिड़ी लाइफ में त ईअं ई थींदा आहिनि। बाक़ी हाणे को जहिड़ा जटा त न न, तव्हां सां तमामु घणा किसा थिया आहिनि, इहे तमामु घणा। तमामु आउटडोर ते बि वेंदा आहियो तव्हां, रिकॉर्डिंग्स में, शोज़ में। जी जी, हिननि तमामु घणा किसा थिया आहिनि इहे वॾा वाक़िया। न किसा थिया आहिनि। शाबाश। इजाज़ बुरड़ो साहिबु, तव्हां सां त ॻाल्हि ॿोल हले पई, ऐं हाणे मूंखे डायरेक्टर साहिबु ॿुधायो असांजी हिकु ॿी गेस्ट आहे ॾाढी सुठी, उहा बि पहुची चुकी आहे, त मां उन्हनि खे बि घुराइणु चाहींदुसि। त हाज़रीन ऐं नाज़रीन, हाणे असां वटि जेका ॿी गेस्ट अची पहुती आहे, तमामु ख़ूबसूरत मॉडल बि आहे, एक्ट्रेस बि आहे, अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे, फारीना रुबाब। लिकायूं वेठो हा। असल में किन्ना फारीना खे अचण में थोरी देरि थी वई, तव्हांखे शायदि ट्रैफिक में फासी पिया हुयो। ट्रैफिक ऐं ॿियो थोरो ऑफिस बि शिफ्ट थी वई आहे, मैप जे चक्कर वरी कल्ह तुंहिंजे में देरि थी वई। छा पियो थिए अॼुकल्ह? टीवी खां तव्हां थोरो हटी विया आहियो, ड्रामनि खां? कोरोना जे करे बि काफ़ी डिस्टर्ब ॾाढी सुठी ॻाल्हि। विच में बस सॉन्ग्स कया आहिनि, कुझु प्रोजेक्ट अॻिते करण लाइ कमु शुरू। माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। फारीना रुबाब तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट आहे, ऐं नई टही जी जंहिंखे चऊं असां ख़ूबसूरत अदाकार आहे। लॉकडाउन वारो मामिलो न थिए हा। हा बिल्कुलु, हींअर काफ़ी माशाल्लाह प्रोजेक्ट। हा न न बिल्कुलु, तव्हांजे अचण पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां वो कंहिंखे दानिया, कंहिंसां ॻाल्हि कयां वो कंहिंखे दानिया। पंहिंजे सूरनि जी, पंहिंजे दर्दनि जी, पंहिंजे सूरनि जी, पंहिंजे दर्दनि जी, कंहिंसां ॻाल्हि कयां वो कंहिंखे दानिया। अल्लाह उस्ताद छा थियो? ख़ैर त आहे भला? अॼु ॿियो भेरो एंट्री कई अथव? जया दादीअ वापसि वियासीं न, रस्ते में हितो ई हमराह थिया, ॼण तव्हांजो कलाम ॿुधी आया आहियूं, पोइ विड़िया हाणे कुटियो अथव तव्हां? ॾाढो कुटियो अथव। एॾो सां पोइ असांजो ॾाढो पियो अफ़सोस थो। ॾाढो सुठो कयो इहा तव्हां। बेइज़ती कई अथनि हिकिड़े कलाकार जी, हिकिड़े सुरीले फनकार जी हुननि बेइज़ती कई आहे। मां उन्हनि कलाकार खे चवण थो चवां त उहे एहतजाज कनि, बिल्कुलु सरेआम बीहनि,
उन्हनि असांखे वणनि सां ॿधियो आहे हिनखे कीअं कीअं कुटियो अथनि मुंहिंजा वार ॻाल्हि तव्हां गुडड़ी ॾिठा हूंदा हाणे सिधा लॻा पिया वारनि को पटियो अथनि हा नहीं पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न जहिड़ो तव्हांखे कुटियो अथव न सही कयो अथव तव्हां जेको राग ॻायो था न ॻायो न था राग खे गेलियो था उस्ताद जे मुंहं ते ढकन आहिनि इरशाद जागीराणी जे मुंहं ते ढकन बिल्कुलु उस्ताद हे वहीद हकरे जे मुंहं ते ढकन हा। हे अलीकुल मेटले जे मुंहं ते ढकन ओए हिन जा नाला न वठि माण्हू चवंदा सही कुटियो अथनि हा हा पर नहीं मां छा करणो आहे पंहिंजे सुरनि जी पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सुरनि जी पंहिंजे दर्दनि जी कंहिंखे दानिया कंहिंखे ॻाल्हि कयां अल्लाह कंहिंखे दादिया पंहिंजे सुरनि जी उस्ताद ॻाल्हि इहा आहे उस्ताद उस्ताद धक लॻण खां पोइ बि तूं सही आहीं ॻाल्हि ॿुधो असां वटि फारीना रुबाब बि आई आहे हाणे गेस्ट वाह हाणे आई आहे फारीना फारीना कहिड़ा थी ख़ुशि आहीं तूं ॿियो खेलो एजाज़ फारीना रंग खे छा थियो आहे फारीना? एजाज़ बुरड़ो आहे यार उन भरसां वेठी आहे फारीना ख़ुशि आहियो जाॾे ख़ुशबू अचे ओॾे फारीना वा जाॾे सुमेल अचे ओॾे एजाज़ आहे लॻे ईअं तो जाॾो काॾो ख़ुशबू आहे फारीना हाले कहिड़ी साइड आहे इन साइड वाह वाह माशाअल्लाह Right अरे side. अॼु ईअं लॻे थो जुम्मा बाज़ार में आया आहियूं सुभान अल्लाह अॼु यादि थी अचे लाड़काणे जी रेशम गली हाय हैदराबाद जी तिलक चाड़ी हाय 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 तूं नूर विञाए छॾियो छोकिरी हासिल न कई नूर वई छाजो नूर विञायो आहे मां आंदो आहियां हेर सोची तो घुमां थो हिते होटल आहे हा हे होटल हा हिते हे एजाज़ बुढ़ो वेठो आहे हा हे केरु वेठो आहे हे फारीना फारीना वाह वाह सुभान अल्लाह वाह तूं आहे अरे अॼु हिते दिलि चवंदा आहिनि माण्हू बसि सुभान अल्लाह अॼु दिलि माशाअल्लाह, चवे थी। इंशाअल्लाह है न अॼु दिलि चवे थी त कराची कराची हाय, हाय। आहे फारीना रुबाब कराची आहे। ॾाढी सुठी एक्ट्रेस आहे ऐं यार माशाअल्लाह तूं त हथ न हलाए छो छा थियो रंग चढ़ी थो आहे हिननि जूं अखियूं एॾियूं ख़ूबसूरत आहिनि हिननि जी अखियुनि ते शाइरी थियल आहे सुभान अल्लाह आंखें गज़ल हैं आपकी और होंठे हैं गुलाब सुभान अल्लाह इन जे लाइ हिकिड़ो शेर अर्ज़ आहे जी तुंहिंजी तिख तेज़ निगाहुनि खां बचो को कोन्हे हा लॻो हर तीर निशाने ते गुथो को कोन्हे डज़ डज़ हा धक बि वॾा लॻल त साईं ऐं धक बि खाई आहे त सही ॻाल्हि ॿुधो बाक़ाइदा अखियूं अखियूं कुटियूं तव्हां यकीन कयो जंहिं महिल कुटनि पिया न हा। मूंखे चवनि पिया मूं चवां मूंखे तव्हां धकणो मूंखे चवनि न तूं लेथड़ियूं पाए मूं चयो न तव्हां उस्ताद खे कुटियो न हक़ कयो मूंखे कुटियो चवनि न तूं लेथड़ियूं पाए ईअं ना इंसाफ़ी थी आहे मूंखां साईं। थी आहे वॾी बहरहाल ख़ुशि हुजो तव्हां वॾी महिरबानी ऐं धक हयां तो वॾा महाराज वियो वियो तव्हां वियो वियो उस्ताद ज़ख़्मी आहियो तव्हां अॻे ई हा वियो तव्हां वियो त असां महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं थोरी उस्ताद हेॾे आ चांहि जी पती हणाए धकनि खे असां वियूं हा हेॾे होटल ते वियो तव्हां होटल ते हा हेॾे आ वियो चांहि पीआरियोसि चांहि पीआरियोसि हेॾे काॾे था वञो उस्ताद होटल हेॾे न आहे या मुंहिंजे घर था घिरो तव्हां हेॾे हा हिते वियो ओके फारीना रुबाब असां वटि मौजूदु आहे त फारीना तव्हांजो जेको इहो नालो आहे कंहिं रखियो नालो ॾाढो सुठो नालो आहे नालो फारीना तो मुंहिंजे फादर रखियो पापा बाक़ी ऐं रुबाब जेको आहे रुबाब तव्हां- बि उहो ईअं वालदा जेके रखियो नालो। मतिलबु हा फारीना थियो उहो फारीना रुबाब बि करे छॾियो पहिरियों फारीना जो कास्ट रखंदी हुअमि फारीना रुबाब पाणी नालो मतिलबु छॾियो रुबाब अच्छा घणा अम्मी माण्हू रखियो तव्हांखे पंहिंजो। फारीना रुबाब न फारीना अरबाब सम्झंदा आहिनि न रुबाब कीअं फारीना रुबाब बि सम्झंदा। आराम सां ई साईं असांजो मौसीक़ीअ सां तालुक आहे जेसि ताईं मूंखे ताईं ॼाण आहे त रुबाब त हिकिड़ो साज़ बि हूंदो आहे साज़ बि हूंदो आहे रुबाब उहो वॼाइबो कहिड़ो आहे साईं असल में इहो हादसाती तौरु नालो रखियो वियो आहे इहो फारीना रुबाब जेका आहे बिल्कुलु सही फारी असल में फारी न फारी फारी बिस्कुट जी हा? न न न फारी न गिदरे खे कटिबो आहे न जी गिदरे जी फारी न सॼो गिदरो लिखियो को नालो रखियो वियो फारी न आहे माशाल्लाह फारीना रुबाब तव्हां तक़रीबन सुठनि सुठनि ड्रामनि में कमु कयो आहे सुठनि सुठनि डायरेक्टर सां कमु कयो आहे कहिड़ो डायरेक्टर तव्हांखे पसंदि आहे त हीउ सुठो डायरेक्टर आहे मुंहिंजो नालो न खणजांइ खणंदे
चई न खणंदी बि कोन मुख़्तलिफ़ डायरेक्टरनि सां कमु कयो आहे? डायरेक्टर्स त जिन सां सुठनि सां ई सभिनि सां कमु कयो आहे, सभई सुठा नाला आहिनि। यादि चाती ॻाल्हि नाला यादि न आहिनि छा हुननि जा? न नाला यादि आहिनि, जीअं हुसैन शेख, माशा। मतिलबु सभ तमामु खां वधीक बहितरीन। हुसैन शेख। हुसैन शेख ताईं वॾो डायरेक्टर आहे। डायरेक्टर वॾो आहे। हे ॾिस सही। लालती रे इहो एतिरो सुठो डायरेक्टर आहे पोइ बि हे न मञींदो आहे हुनखे। न हुसैन शेख वारो तमामु ख़ूबसूरत डायरेक्टर आहे असांजो, सुहिणो तरीन डायरेक्टर। हा साईं, बिल्कुलु। जंहिंखे देगड़ा ॾिसी बि शर्माईंदा आहिनि। न हुनजो कमु ॾिसो न तव्हां, हुनजो कमु केॾो ज़बरदस्त। असल में कमु प्यारो हूंदो आहे, शिकिल न हूंदी आहे। फाइना साहिबा एजाज़ बुर्डो साहिबु असां सां गॾु आहे माशाल्लाह साईं। तव्हां सां यादूं आहिनि लहरी साहिब जूं। हाँ से माशाल्लाह लहरी साहिब बि फोत थी चुको। माशाल्लाह माशाल्लाह ख़ुशि रखंदो उन लिस्ट खणी आया हो मोलनि जी। न साईं लहरी साहिब माशाल्लाह लेजेंड असांजो। सही उन्हनि सां माशाल्लाह तव्हां घर वेठा हुयो त उते बि अहिड़ो को थियो कुझु? हाँ वेठा से घर वक्त नौकर आयो पंहिंजो रात थी चुकी तकरीबन 9 साढ़े 9 बजे। लास्ट डेज में लहरी साहब जल्दी सुम्हंदा हुया तो नौकर आयो चे बेगम साहबा ने दूध दिया है, अच्छा पी लीजिए। खीर रखी वजन लगो। अबे शरफो इधर आओ ज़रा मेरी बात तो सुनो, ये हमारी बेगम है किस नस्ल की? अच्छा क्या मतलब? सुबह को नाश्ते की टेबल पे अंडा देती हैं, रात को दूध देती हैं। माशाल्लाह बिल्कुल लहरी साहब तो कमाल। बेशुमार साईं मां यकीन कंदो सिकंदर सलम हाँ मरी वियो आहे उहो बि फोत। ठीक मां ॿुधाईंदो वेंदुमि नाला साईं। खणो, मां ॿुधाईंदुमि केरु जीअरो आहे केरु मरी वियो आहे। ॿुधो साईं असां छो जी रहूं? असां छो जी रहूं? असां भलो ऐं ॻाल्हि इहा आहे ॿुधो साईं, उहे लहरी साहब सां कचहरी करण ईंदा हुया, यकीन कयो टेप खणी ईंदा हुया रिकॉर्ड करण लाइ। बस आन हूंदो हुन सां कचहरी कंदा। हाँ, हाँ। बस सवाल जवाब तो पोइ ॻाल्हियूं कंदो। बाबा हम उधर गए देखा तो ताला लगा हुआ है। फारीना तव्हां माशाल्लाह ड्रामनि में कमु कयो आहे, हीरो तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे वधीक जंहिंसां गॾु कमु कयो हुजे ऐं सम्झंदा सुठो एक्टर आहे? न साईं जंजाल सफ़ा पसंदि अथसि। ज़िंदगी जी का ख़्वाहिश हूंदव? ख़्वाहिश त तक़रीबन ज़िंदगी में हूंदे पब्लिकली माण्हू छा ख़्वाहिश न ख़्वाहिश त मतलब पूरी तक़रीबन पूरी थी चुकी हूंदियूं तव्हांजूं ख़्वाहिशूं त न? हाँ भाई कोई ज़िंदगी में हूंदी रहंदी न ज़िंदगी हूंदो त आहे न अञा हिकिड़ो कॾहिं अहिड़ो बि कैरेक्टर जेको अहिड़ो कयां मां कैरेक्टर अहिड़ी का ख़्वाहिश आहे त इहो किरदारु कयां मां? कैरेक्टर त हर क़िस्म जा हर आहिनि, क़िस्म जा पॉजिटिव मतिलबु नेगेटिव या जेके बि पॉजिटिव वधीक आहे, मतिलबु हर टाइप जा जंहिंमें कुझु चेंज ई हूंदो आहे पहिरें दफ़े खां। नेगेटिव रोल कयो कॾहिं? हा काम घटि कयो आहे हिकु हालांकि हिन चेहरे ते नेगेटिव रोल ठहे नथो, मासूम चेहरो आहे एॾो माशाल्लाह। हुनमें भई मार्जिन हूंदो आहे हिकु हर तरह जो माण्हू। कॉमेडी थोरो मूंखे हूंदो कॉमेडी बि कदे पियो मूंखे ॾाढी ॾुखी लॻे थी कॉमेडी एक्टिंग ॾुखी हूंदी आहे। हिकु हिकु प्लेस में कॉमेडी कॉमेडी ॾुखी आहे ॾिसो न तव्हां करे करे असांजो मुंहुं कीअं थी वियो। कॉमेडी वाक़ई ॾुखी आहे। असां कोशिशि केॾी कई आहे। हा त नाज़रीन ऐं हाज़रीन हाणे आख़िर में असांजे जीअं त लाफ्टर हाउस शो में सिंगर जेको हूंदो आहे उहो आख़िरी को कलाम पेश कंदो आहे तमामु ज़बरदस्त। ऐं यूट्यूब जा जेके असांजा व्यूअर्स आहिनि सब्सक्राइबर्स आहिनि उनजी वॾी महिरबानी। तव्हां कमेंट्स ॾियो था, लाइक कयो था, शेयर कयो था, जेके बि ॾे थोरे परॾेह में असांखे ॾिसी रहिया आहिनि दोस्त उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। इन ते असांजे अॼु जे लाफ्टर हाउस शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, पर आख़िर में वेंदे वेंदे अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में गुलनाज़ लतीफ़ी। मालिक तुंहिंजी दुनिया में ईअं भला छो थींदो आहे? मालिक तुंहिंजी दुनिया में ईअं भला छो थींदो आहे?